अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु खैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। अॼु मां तव्हां भाइरनि जे लाइ ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी वीडियो खणी आयो आहियां। मुकमल ही कोर्स मां तव्हां भाइरनि जे लाइ आंदो आहे, ख़ासि करे जेके माना वीडियो एडिटिंग जा शौक़ीन आहिनि, वीडियो एडिटिंग करणु चाहिनि था, उन्हनि ॿारनि जे लाइ मां ही कोर्स आंदो आहे। तव्हां ही ज़रूरु कजो, इंशाअल्लाह तव्हांखे हिन मां ॾाढो फ़ाइदो मिलंदो। हाणे असां हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़, तव्हांखे ॾेखारियूं था त ही माना सिस्टम कीअं हलंदो। मुंहिंजा प्यारा भाइरो, तव्हां पहिरियों सभु खां पहिरियों जेको आहे तव्हांखे हिकिड़ो सॉफ्टवेयर मां ॿुधायां पियो, उहो डाउनलोड करिणो पवंदो। तव्हां अगरि ही डाउनलोड कयो था सॉफ्टवेयर, मसलन ॾिस प्ले स्टोर मां तव्हां डाउनलोड कयो था त उन ते हिकिड़ो वाटर मार्क अचे थो। तव्हां परेशान थी वेंदा आहियो, यार ही वाटर मार्क जेको आहे असां कीअं हिनखे माना जेको आहे हटायूं, असां कीअं हिनखे तब्दील कयूं। तव्हां ॿारनि जे लाइ ही मसइले जो हल मां खणी आयो आहियां। तव्हां ही मुकमल मुंहिंजी वीडियो ॾिसिजो, इंशाअल्लाह ॾाढो हिन मां तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। हाणे असां हलूं था पंहिंजी टॉपिक की तरफ़। जीअं मुंहिंजा प्यारा भाइरो, असांखे जेको आहे सभु खां पहिरियों जेको आहे न क्रोम ब्राउज़र में हलणो आहे। सभु खां पहिरियों तव्हां ओके कंदो क्रोम ब्राउज़र, जेको हर मोबाइल में हूंदो आहे क्रोम ब्राउज़र, तव्हां उनखे ओके कंदो। हाणे मसलन जीअं मुंहिंजो ही क्रोम ब्राउज़र, मां हिनखे ओके कंदुसि। हाणे मां जीअं हिनखे ओके कयो त हिते तव्हांखे सर्च बार मिलंदो गूगल, मथे तव्हांखे गूगल जो ही ऑप्शन मिलंदो। हिते तव्हां सर्च बार में टाइप कंदो, हिते हिकिड़ी ही वेबसाइट मां तव्हांखे ॿुधायां पई, ही तव्हां टाइप कंदो REVDI इहा स्पेल तव्हां यादि करे या हिनखे तव्हां ओके कंदो। असां हिनखे क्रोम ब्राउज़र में असां ओके कंदासीं। हाणे सभु खां मथे तव्हांखे पहिरीं हिकिड़ी वेबसाइट शुरू थींदी, तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। ॾिसो पहिरें नंबर ते ही तव्हांखे वेबसाइट नज़र ईंदी, तव्हां हिनखे ओके कंदो। असां जीअं हिनखे ओके कयो त असां हिन वेबसाइट में अची वियासीं। तव्हां ॾिसो पिया हिते हिन वेबसाइट में असां अची वियासीं। हाणे हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो, सर्च बार जो ऑप्शन मिलंदो, तव्हांखे मथे नज़र बि ईंदो हूंदो। हिते सर्च बार में तव्हां लिखंदो काइंड मास्टर। तव्हां स्पेल पंहिंजी माना जेका आहे न सही लिखिजो, काइंड मास्टर। चओ त मां तव्हांखे लिखारायां थो, हिकिड़ो मिंट। KINE काइन MASTER मास्टर। तव्हां ही स्पेल यादि करे छॾिजो, इहा ही स्पेल तव्हां लॻाइजो। हाणे असां हिनखे कंदासीं सर्च। हाणे तव्हां ॾिसो पिया त ही सभु खां पहिरियों तव्हांजो काइंड मास्टर जेको आहे हिते ही अची वियो आहे। हाणे असां हिनखे हल्को टच कंदासीं। असां जीअं हल्को टच कयो त हिते असांखे जेको आहे न ही डाउनलोड जो ऑप्शन ॾींदो। तव्हां ॾिसो पिया ही मथे लिखियो पियो आहे गो टू डाउनलोड। असां हाणे हिनखे ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कंदासीं त हिते तव्हांखे ही ऑप्शन नज़र ईंदा कुझु, तव्हां ॾिसो पिया। हाणे हिते तव्हांखे ही ऑप्शन मिलंदो डाउनलोड जो, तव्हांखे ही मथे ऑप्शन मिलंदो डाउनलोड जो। पहिरियों जेको ऑप्शन हुजे तव्हां उनखे ओके कंदो। असां हिनखे ओके कंदासीं डाउनलोड खे। हाणे जीअं असां डाउनलोड कयोसीं, तव्हां ॾिसो पिया ही चए पियो ट्राई अगेन, माना डाउनलोड कयो तव्हां। असां हिनखे ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कयो त हीअ असांजो जेको आहे डाउनलोड थियणु जेको आहे शुरू थी वियो आहे। तव्हां ॾिसो पिया स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, हीअ असांजो डाउनलोड थिए पियो। हाणे हीअ असांजो काइंड मास्टर डाउनलोड थी वेंदो त उन जा वधीक जेके ऑप्शन आहिनि मां तव्हांखे मुकमल सेटिंग सेखारींदुसि। ए खां वठी ज़ेड ताईं मुकमल सेटिंग तव्हां भाइरनि जे लाइ मां खणी आयो आहियां। तव्हां ही मुकमल मुंहिंजो कोर्स तव्हां कजो, इंशाअल्लाह तव्हांखे हिन मां ॾाढो मदद मिलंदी, ॾाढो फ़ाइदो मिलंदो। फ्रेंड, असांजो काइंड मास्टर जेको आहे डाउनलोड थी वियो आहे। हाणे असां हिनखे कंदासीं इंस्टॉल। तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदो हूंदो, ॾिसो पिया तव्हां ही लिखियलु आहे इंस्टॉल। असां हिनखे ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कंदासीं ही इंस्टॉल थियणु शुरू थी वेंदो। ॾिसो पिया तव्हां ही इंस्टॉल थिए पियो। जीअं ही इंस्टॉल थी वेंदो पोइ तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिन जी वीडियो जेका आहे माना कीअं ठहंदी। मुकमल तरीक़ेकार तव्हांखे सेखारियूं पिया। हिन वीडियो में तव्हां ही ॾिसिजो असांजी वीडियो। जेके बि वीडियो ईंदियूं तव्हांजे फ़ाइदे जूं हूंदियूं, तव्हां मुकमल करे ॾिसिजो हिन वीडियो खे। विच में तव्हां किथे हिनखे कट न कजो। हाणे ॾिसो पिया हीअ असांजो इंस्टॉल थी वियो आहे। असां हिनखे डन कंदासीं हिते। हाणे जीअं डन कयो असां, हिते मथे तव्हांखे नज़र ईंदो काइंड मास्टर ही मूं वटि पियो आहे। फ्रेंड, नेक्स्ट वरी बि तव्हांजे लाइ वीडियो आणींदासीं जंहिंमें मुकमल तरीक़ेकार तव्हांखे सेखारींदासीं। फ़िलहालु मां ही तरीक़ेकार तव्हांखे सेखारियो त काइंड मास्टर कीअं तव्हां डाउनलोड करे सघो था। इन जे करे मां तव्हांजे लाइ माना ही वीडियो आणी। अञा वरी वधीक तव्हांखे सेखारींदुसि त ही वीडियो वधीक थी वेंदी। नेक्स्ट वरी जेका वीडियो ईंदी तव्हां उहा ॾिसिजो असांजी। इंशाअल्लाह उन में तव्हांखे मुकमल तरीक़ेकार सेखारींदासीं इन जी जेका ए खां वठी ज़ेड ताईं सेटिंग जेका बि आहे मुकमल। इंशाअल्लाह नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं। ठीकु आहे फ्रेंड, ओके, ख़ुदा हाफ़िज़।